नाज़िन चेलहर जे हरिजन कॉलोनी संभू मेघवाड़ मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबब मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। जंहिं हुकूमत खां इलाज लाइ मदद जी अपील कई आहे। उन हवाले सां ॾिसूं था आबिद लोंगाड़ी जी ही रिपोर्ट। नाज़िन मौजूद आहियूं चेलार जी हरिजन कॉलोनी में, जिते 50 सालन जो संभू मेघवाड़ मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो वर चढ़ी वियो आहे ऐं बिस्तरे ते पियल आहे ऐं इन जो 6 न्याणियूं आहिनि, 2 मासूम पुट आहिनि ऐं घर में केर बि कमाइण वारो कोन आहे। मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबब इन घर जो अल्लाह ताला विकिणी ख़र्च करे छॾियो आहे। अचो त हिन सां कुझु ॻाल्हि ॿोल कयूं त हिन जो छा चवणु आहे। उन खां बाद ॾिसंदासीं जे ऑपरेशन थई त ऑपरेशन कंदासीं त पोइ 3 लाख जो टुकड़ो आहे, 8,000 जो ॿियो आहे, टुको लॻंदो। मूं वटि किथां जा पैसा चुकाऊं इलाज कराया। अच्छा, तव्हांजी कंहिं माली मदद कंहिं कई आहे? कंहिं माली मदद कोन कई आहे। अच्छा, हिते जेकी चूंडियल नुमाइंदा आहिनि ॿिया को तव्हां हिते आया आहिनि? केरु कोन आहे। अच्छा, केतिरो वक़्तु थियो तव्हांजी बीमारी जो तव्हांजी मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो वर चढ़ी विया आहियो? केतिरो वक़्तु थियो आहे चाचा? 2 साल थी विया आहिनि। अच्छा, तक़रीबन 2 साल थी विया आहिनि। केरु कोन थो अचे। हाणे तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे? छा करे पैसे बिना छा कंदासीं, कुझु कोन थो थिए पियो। बिस्तरे ते केरु अचे थो भला ठीकु आहे न, बसि ॿियो अमा अव्हांजे मुड़ुस जो इलाज के करायो है? असां पहुंचाती थी इलाज करायो मदद कई गरीब कितो वक्त काके तबीयत सेट है कौन? अच्छा, डॉक्टर की कहना? डॉक्टर कहेंगे कराची चले जाओ, मारो जो कराओ, कुछ खबर आ सब दवाल से। असा गरीब कोई गम नहीं है, इलाज कराओ, पैसा वंगी नहीं है, असा मदद करो। बेना भाइयां कमाए रोटी एक टाइम रखे। नाज़िन संभू मेघवाड़ जी दर्द कथा ॿुधी जो इहा ई चवणु आहे त घर जो सभु कुझु विकिणी इलाज करायो, पर का बि फ़र्क़ु कोन थी सघियो आहे। डॉक्टरनि जो इहा चवणु आहे त कराची में 3 लाख ख़र्च आहे ऐं कराची में इलाज थींदो ऐं मासूम न्याणियूं 6 न्याणियूं आहिनि, न्याणियुनि जो बि दर्द कथा ॿुधो ऐं इन्हनि संद सरकार खां इहा ई मुतालबो कयो आहे त जल्द नोटिस वठी ऐं इलाज करायो वञे त जीअं घर जो को चारो हली सघे। फ़कीर सजाद सां गॾु आबिद लोंगाणी, मेहरान टीवी।